इन वक्त मौजूद आहियां ठटे में, जॾहिं त मेवनि जो बादशाह अंब मार्केट में अचणु शुरू थी वियो आहे। अंबनि जूं जिन्सूं 200 खां वधीक हूंदियूं आहिनि, जंहिंमें लंगड़ो, सिंधड़ी ऐं चौसो वधीक हिते मूंसां गॾु मौजूद आहिनि ऐं वापारी ऐं ज़मींदार उन सां ॻाल्हि ॿोल करियूं त इन हवाले सां हुननि जो छा चवणु आहे। सब खां पहिरियां जेकब न्यूज़ के सो मुबारक तो ॾियां, जंहिं आबादगारनि ऐं सिंध जे हारियुनि जे हिन अहम मसइले खे उजागर करण लाइ रिपोर्ट पिया ठाहिनि। असल में सॼी सिंध अंदरि जेके हींअर तेज़ तूफ़ानी हवाऊं लॻियूं, उन जे करे जेको अंबनि जो फसल जेको सो तबाह ऐं बर्बाद थी वियो। उन खां पोइ आबादगार ऐं हितां जा हारी जिन लखें रुपया सीड़ाए पंहिंजी बाग़बानी कई, उन्हनि खे सख़्तु नुक़सानु रसियो आहे। माली तौर ते उन्हनि खे तमामु घणो नुक़सानु थियो आहे। असीं हिन सॼे मामले में सिंध हुकूमत खां मुतालबो था कयूं त जिन आबादगारनि ऐं हारियुनि खे हिन सॼे मामले में नुक़सानु थियो आहे, उन्हनि आबादगारनि ऐं हारियुनि जी माली सहायता कई वञे, त जीअं हुननि जेके बाग़ या जेको आहे सो ज़मीनूं आबाद करण लाइ अंबनि जा बाग़ वठी जेके ठेके ते वरिता, उन्हनि नुक़सानु थियो आहे, रोज़गार लाइ परेशान आहिनि। इन जे करे सिंध हुकूमत खां मुतालबो था कयूं, ज़राअत खाते खां मुतालबो था कयूं त फौरी तौर ते उन्हनि आबादगारनि ऐं हारियुनि खे जेको आहे सो माली मदद फराहम कई वञे। के मार्केट में अंब हलन पिया, पहिरियों नंबर ते ही अंब जेको बि आहे सो मुदारो त अंब आहे ई कोन। ही अंब जेके आहिनि से इहे कचनि ई अंबनि खे कारपेटर जे ज़रिए पचायो थो वञे, ऐं इन्हनि जो त न को ज़ाइको आहे, न को टका टेस्ट आहे। वन नंबर ते इहा ई ॻाल्हि आहे। ऐं उहे अञा पोइते आहिनि ऐं उहे अञा हाणे लहंदा, ऐं उन्हनि खां पहिरियां हुननि खे जेको आहे सो वाह बि जेको आहे नुक़सानु कयो, ऐं तूफ़ान लॻा ऐं कुझु मर्ज़ उन्हनि खे लॻा। हाणे उन जे जेका आहे असीं लखों रुपयनि जा जेके आहिनि असीं ख़र्च कया, लखों रुपयनि जा असांखे घाटो थियो आहे। हाणे इन जो असांजो पूरो केरु कंदो, छा हुकूमत कंदी? ऐं अंबनि जूं जिन्सूं त मुख़्तलिफ़ आहिनि, पर त जीअं जेके हलण वारियूं आहिनि असांजे सिंध में, जीअं चौसो आहे, लंगड़ो आहे, सिंधड़ी आहे, लीलम आहे, इहे जेके आहिनि से सुठियूं जिन्सूं आहिनि ऐं ख़ासि करे माण्हू इन्हनि खे इस्तेमालु कंदा आहिनि। मूं पाण जेको हयो आहे हिन ई मौसम में खाई मूं लॻाई आहे, तुंहिंजे साम्हूं हू वड़ बीठो आहे। सम्झे उनजी जे अगरि ख़िदमत सही नमूने सां आहे त 2 साल 2.5 साल में हू पूर खणी चालू थी वेंदो। ख़िदमत न आहे त 3 साल खनि हू पुछी वेंदो। उनजे आस पास तां किचिरो ढड़ कटे ॼम विझे, उनजी संभाल पाणी तरीक़े सां। ज़्यादा पाणी ॾिनो त उन में हू ख़राबु थींदो। पाणी बि पंहिंजे हिसाब सां ॾियणो। पाणी जेको बोर जो बि ॾेई सघे थो, अगरि लेन जो बि आहे त उहो बि ॾेई सघे थो पाणी। हा, ॿई पाणी हली सघनि था। पाणी खारो बोर जो बि न हुजे, पाणी सही हुजे। यूरिया हिनखे असां कोन्ह ॾिनो त ॾिनो आहे, बाक़ी मसइलो इहो आहे ही माल जो भाण आहे उहो सुठे नमूने सां विझी बुण में जे पोइ दड़ करे पाणी ॾेई पोइ दड़ करे उनखे कल्टी ॾेई जीअं अटो मिले इहो मिलाए पोइ उन मां कचिरो ढोरे कढी आस पास कूंडो बना उनखे तरीक़े सां अंदरि पाणी ॾेई। मुंहिंजे असां जेको कमु कयो आहे थोरो घणो जेको 2 टे वणनि से ईअं ई कया आहिनि। अॻियां अञा वॾो बाग़ खे बि ॾिसी सघे थो। सम्झे इहो ई मसइलो तुंहिंजे साम्हूं वञ बीठो। ऐं जेकब न्यूज़ जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां, जेको असांजे जेको अंबनि जो नुक़सानु थियो उन ते आवाज़ु उथारियऊं। असांजा 15 एकड़ अंब हो जेको तेज़ हवाउनि जी वजह सां अंब किरी विया, उन खे तेज़ हवाऊं लॻियूं। असां सिंध हुकूमत खां ऐं आला इदारनि खां इहो मुतालबो कयूं था त इहो सॼे सिंध में जेको नुक़सानु थियो आहे, ज़मींदार अंब तेज़ हवाऊं लॻियूं उन जे करे किरी विया। ऐं हींअर दुकानदारनि जेको कारपेट हणी अंब जल्दी जेके अंबनि जी मौसम ई कोन्हे, जल्दी दुकान ते आंदो आहे, इहो का हवाऊं तेज़ लॻियूं इन जे करे किरी आहिनि। हाणे असां हुकूमत खे चवंदासीं त बराए महिरबानी जेको असां ग़रीब मिस्किन माण्हुनि जो नुक़सानु थियो आहे इन जो मुआवज़ो मिलणु खपे। जी, हिन वक़्तु सिंध अंदरि जेके अंब जूं जेको सीज़न शुरू थी चुकी आहे ऐं हिन वक़्तु जेके अंब जूं पोतियूं आहिनि काफ़ी जिन्सूं हुते पहुची चुकियूं आहिनि, जिन में लंगड़ो, सिंधड़ी, चौसो समेत मुख़्तलिफ़ जिन्सूं हुते आयूं आहिनि। पर इहे हिन वक़्तु जेके अंब मार्केट में आया आहिनि इहे अंब रियल जेके माना थींदा आहिनि वणनि पचियल अंब उहे न आहिनि। हीअ टोटल माल जेको हिन वक़्तु आयो आहे इहो आयो आहे कारपेट ते पचायो। उनजो रीज़न इहो आहे त हिन वक़्तु सिंध में जेके तेज़ तूफ़ानी हवाऊं लॻियूं आहिनि उन्हनि जे करे वणनि मां काफ़ी जिन्सुनि जा अंब जेको माना छणी विया आहिनि, जंहिं करे हिन वक़्तु मार्केट में इहो कारपेट ते पचियल अंब आयो आहे जंहिंखे खाइण सां हिन वक़्तु ज़ाइको त महसूसु माना नथो लॻे, पर शहरनि में जेको माना अंब जे अचण खां पोइ रौनक वधी वई आहे।
बिल्कुलु नाज़रीन, अवां हिते जे आबादकारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, वापारियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो इहो चवणो हो त जेके अंबनि जी जेकी शुरूआति थी, अंबनि ॿूर झलिया तॾहिं ख़तरनाक बीमार पियूं। असां लखूं रुपया ख़र्च करे ऐं अंब चाढ़िया, उनखां पुठियां तेज़ हवाउनि जे करे अंबड़ियूं जेकियूं आहिनि से तमामु घणी जेकियूं छणी वियूं, जंहिंमें असांखे लखूं रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। अंब जेको हींअर वक़्तु जेको बाज़ार में आयल आहे सो हवा ते किरल जेको आहे उहो कारपेटर जो पकल आहे, जेको अञा मौसमी अंब आहे सो मार्केट में अञा अची कोन सघियो। हिन सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां हिन मुतालबो कयो आहे त जेकियूं खाद ऐं खुराकूं आहिनि उहे सचियूं कयूं, जीअं त असां फसल में विझी फसल सुठा जेको ऐं उगाराए असां जेको पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र करे सघूं। हक़नवाज चांडियो, जकम न्यूज़, ठट्टो।